अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं 22 अप्रैल। सुबुह जा थिया आहिनि 8। जुड़ जो ॾिसो मूव करण जो मंज़र केॾो प्यारो हूंदो आहे न। बहरहाल व्लॉग जी इब्तिदा माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पन ॾाढा था किरनि ऐं पखी लॻे थो त टुकनि था घणा। सो अॼु कुझु ख़ासि प्लान कोन्हे हिते कमु करण जो, पर पोइ बि सोचां थी त हे मुंहिंजो जेको आहे क्लास ख़ाली पियो आहे, हिन में जेको प्लांट उहो सड़ी वियो त हिन में मां ॿियो विझां। सो ॾिसां थी त छा थी कयां। कुझु आइडिया न आहे मूंखे ऐं करिणो त आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुड़ंदमि कोन, पर छा इहो हिन महिल मुंहिंजे ज़हन में न आहे। सो कोशिशि कयां थी अॼु हिन जी बि थोरी कटिंग करे छॾियां। ऐं हूअं त सची ॻाल्हि आहे इहे ॾाढो महांगो थी वियो आहे ॿूटो, ऐं स्पेस हुजे न त इहे कटे कटे मां अञा अलाए केॾियूं कुंडियूं ठाहियां। जीअं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त इहे सभु मां हिकिड़े मां ई ठाहियूं आहिनि, जेको बि स्नैक प्लांट आहे। सो बहरहाल पाणी बि ॾियणो आहे अॼु हिननि खे, ख़ासि करे हिननि नंढनि जी जेका मिटी ड्राई थी वई आहे। ऐं कल्ह हिन मां कटिंग्स जेके जेड प्लांट जूं हयूं हुयूं नई कुंडीअ में, अलाह कंदो त वॾियूं थी वेंदियूं। हिन खे बि ज़रूरत आहे त मां हिन खे इलाही सारियूं कुंडियुनि में शिफ्ट कयां। हीअ हिकिड़ो प्लांट आहे, हीअ ॿियो आहे, ऐं हीअ टियों आहे, हीअ चोथों आहे, हेॾां हीअ हिकिड़ो पंजो आहे। यानी हिन हिकिड़ी कुंडीअ में 5 प्लांट्स आहिनि। ऐं मूंखे लॻे थो त हिननि जी मूंखे जाइ बदिलाइणी पवंदी, त हे हिननि जूं टिप्स जेके आहिनि सुकणु शुरू थी वियूं आहिनि, अलाए छो। एॾी एक्सपर्ट मां बि न आहियां, ऐं हीअ बि वॾा थी विया आहिनि माशाल्लाह। हिननि खे बि वॾी कुंडीअ में हणिजे न त हे बि घणो वधंदा। ऐं हीअ ॾिसो हिकिड़ो हुन पासे बि निकिरी वियो आहे। बहरहाल रोज़ु मां तव्हांखे पंहिंजा प्लांट्स ई ॾेखारींदी हूंदी आहियां सभिनी खां पहिरियों, छो त मां पाण सभिनी खां पहिरियों हिननि सां मिलणु ईंदी आहियां, इन करे तव्हांजी मुलाक़ात बि हिननि सां ई थींदी आहे। सो हिननि जी सार संभाल हाल अहिवाल लहण सां गॾु गॾु तव्हां सां बि मुंहिंजो हाल अहिवाल थी वेंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। हा, ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे बेइंतिहा। पंहिंजे ॾुखनि तकलीफ़ुनि ऐं नेगेटिव ॻाल्हियुनि जे बावजूदि जेकॾहिं शुकुरु कजे ऐं पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिविटी ॻोल्हिजे त असांखे पोइ घणो कुझु आहे इंजॉय करण लाइ। बाक़ी जेकॾहिं न त पोइ त बसि पोइ कुझु बि कोन्हे। सो असांजी पंहिंजी सोच ते डिपेंड थो करे त असां केतिरो पॉज़िटिव था सोचूं, केतिरो असां समझदारीअ सां था पंहिंजी ज़िंदगीअ खे गुज़ारियूं, त उहा ख़ूबसूरत ई हूंदी। ऐं बाक़ी जेकॾहिं इंसानु नाशुक्रो हुजे, रुॻो हुनजी उन्हनि शयुनि ते नज़र हुजे जेके हुन वटि न आहिनि, जेको हुनजे लाइ न थियो, जेको हुनखे न मिलियो, उन्हनि खे जेकॾहिं रुॻो यादि रखंदो त पोइ त ज़ाहिर आहे जीअण ई ॾुखियो आहे। तो तंहिंजे करे जीअण खे सवलो कजे ऐं ज़िंदगी ख़ूबसूरत आहे ॾाढी माशाल्लाह। पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखो, पंहिंजी सराउंडिंग में ॾिसो त कंहिंखे मदद जी ज़रूरत आहे, कंहिंखे कुझु बहितरीअ जी ज़रूरत आहे, कंहिंजे लाइ तव्हां कुझु करे सघो था, त इहे मसरूफ़ियत हूंदियूं आहिनि। या का हॉबी हुजे, या का मसरूफ़ियत हुजे, का विंदुर हुजे, को रीडिंग जो शौक़ु आहे, कुझु ठाहिण जो शौक़ु आहे, त पाण खे ॾाढो इंसानु जेको आहे न बहितर नमूने सां महसूसु कराए थो सघे। ऐं पाण खे पाण ई सुठो महसूसु कराइणो आहे, ॿिया न कराईंदा तव्हांखे। तंहिंजे करे बहितर आहे त हमेशह सुठो सोचियो, सुठो कयो, पाण खे मसरूफ़ रखो, पंहिंजे लाइ के न के एक्टिविटीज़ हुजनि, हमेशह शुक्र अदा कंदो रहिजे हर शइ जे लाइ। हे जेको साहु खणूं था, घुमूं था, फिरूं था, ॾिसूं था, खाऊं पीऊं था, इहे ई एॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि। इन्हनि मां सोचो हिकिड़ी असांखां खसिजी वञे, खाई पी न सघूं, ॾिसी न सघूं, हली फिरी न सघूं, का हिकु नेमत बि असांखां खसिजी वञे त जीअण केॾो ॾुखियो थी वेंदो। इन करे विसरी वञो अगरि के नंढियूं वॾियूं तकलीफ़ूं, के मसइला ज़िंदगीअ में आहिनि, माण्हुनि जा रवैया आहिनि, घणो कुझु आहे, उनखे इग्नोर कयो ऐं बसि जेको कुझु अलाह पॉज़िटिव ॾिनो आहे, बहितर ॾिनो आहे, उनखे यादि रखो हमेशह। हे ॾिसो, हे क्लाउन वारो कपिड़ो हो, कटे कटे ऐं छो त ईअं ई हो प्रिंट, त इंस्ट्रक्शन्स बि ॾिनल हूं, अलाए छा छा। बहरहाल मां कटे हिन खे हिन मल्टी कलर सां ॻंढींदमि, ईअं पीसिस ठाहे रखिया आहिनि। ॿाहिरां बि अहिड़ो ई हिकिड़ो आहे स्टार्स वारो मल्टी कलर प्रिंट, उनजो ॾींदीमांसि बॉर्डर। ऐं हे सॼो पीस हुयो, त इहो मां हिन जो कुशन कढियो आहे। कीअं लॻंदो ॿुधाइजो। ज़हरा वञी चुकी आहे ऐं मां हिते वेठे वेठे आर हणंदी रहियमि। इहो मुंहिंजो ईअं ई सिलसिलो हलंदो, या मुंहिंजी बास्केट हिते ई मुंहिंजे सराउंडिंग में पई हूंदी, त जीअं मां हिन खे
ठाहींदी रहां। ऐं कल्ह फ़ोटोज़ जेके प्रिंट कढ रहिया उन्हनि खे बि मां अञा ताईं न विधो आहे फ्रेम्स में। उहो बि फ्रेम्स बि मूंखे ॻोल्हणा पवंदा। ऐं इरादो इहो ई हो त इहा क्विल्ट सिबां जेका कटिंग कई अथमि, पर सोचां थी खीर वारो थी वञे त ॿाहिरि वञा, छो त ॿिनि छोकिरियुनि जी शादियुनि जो सामान वठिणो आहे, त उहो हिकु ॾींहं में मुंहिंजे लाइ पॉसिबल न थींदो। इन करे मां चाहींदमि त उनखे मां कुझु अॼु वठी अचां। ऐं इन क्विल्ट में फिलिंग करण जे लाइ बि मूंखे अंदरां कुझु खपंदो, त उहो मटीरियल बि वठां। ऐं उनखां अलावा लंच जे लाइ अॼु मां हिते दाल भिॼाए रखी आहे मुङनि जी, ऐं करेला तरींदमि, छो त विच में जेको आहे गोश्त वग़ैरह खाईंदा रहिया आहियूं। ऐं हीअ जेका कटिंग करे रखी अथमि, असल में हे पीस हुयो हिकिड़ो फुल कपिड़े जो, जंहिंमें सर्कस जे बारे में डिटेल हुई, ऐं इहो हुयो हिकिड़ो फैब्रिक बुक। हाणे फैब्रिक बुक मां कंहिंजे लाइ ठाहियां, ॿार सभु वॾा थी विया आहिनि असांजा, त बसि पोइ मां हीअ हिकिड़ी बेबी क्विल्ट ठाहियां थी जेका मूंखे कंहिंखे गिफ्ट करणी आहे। त मां कटे ऐं पीसिस उन तरतीब सां रखिया आहिनि जंहिं तरतीब सां इहे मूंखे पाण में ॻंढिणा आहिनि। टाइम थियो आहे पूरो 1:30 ऐं मां ॿाहिरां थी आयमि। दाल पची वई आहे, हुनजी राई हिते तयारु थी थिए। दाल खे राई ॾींदमि ऐं उनखां पोइ मानी पचाईंदमि, ऐं हिन पासे करेला था पचनि। सो बाज़ारि मां बि थी आयमि ऐं मां छा वरितो, असल में मां थांव वग़ैरह वठणु पई चाहियां, उहे मूंखे न मिलिया, त मां उनखे छॾे ॾिनो, त पोइ मां उतां ई वठंदमि जितां मां हमेशह वठंदी आहियां। हिकिड़ी पुराणी क्विल्ट वरिती मां, क्विल्ट त न आहे, बेड स्प्रेड आहे, चादर आहे हिकिड़ी सन्हड़ी, त इहा मां विझंदमि बेबी क्विल्ट जे अंदरां, त सिबण में मूंखे सवलाई थींदी। त हिकिड़ी इहा 2 वरितियूं मां, 200 में मिलियूं, हिकिड़ी हीअ ऐं हिकिड़ी हीअ त ब्रांड न्यू थी लॻे। बहरहाल जेको बि आहे, मुंहिंजो कमु इहो ई आहे त मां इन्हनि खे यूज़ कंदमि बेबी क्विल्ट्स में। उनखां सवाइ मेन कमु मुंहिंजो इहो ई हो त मां थांव वठां, पर उहो मां न वरिता। ऐं हे 2 लेसिस वरितियूं मां डिफरेंट टाइप जूं सुराण जे कपिड़नि लाइ, हिकिड़ी हीअ ऐं हिकिड़ी हीअ। ऐं उनखां सवाइ हे हिकिड़ो वरितमि फ्रेम, छो त हिन जो जेको नालो लिखियलु हो, नालो त न आहे, वर्ड लिखियलु आहिनि ग्रैंड किड्स, त मूंखे ॾाढो वणियो। इहो बि मूंखे कंहिंखे गिफ्ट ॾियणो आहे। सो बसि इहा मां टोटल कई शॉपिंग। ऐं बसि इहो सम्झ में न आयो त मूंखे चो त नवनि दुकानदारनि खां शइ वठण खां बहितर आहे त मां वापसि पुराणनि ते ई वञा संडे बाज़ारि में। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो वठण जो त जीअं ॿार लहे न, हिकु ॾींहं में इलाही सारो सामान वठणु, पोइ खणी अचण बि इलाही मुश्किल थींदो आहे। तंहिंजे करे मां चाहियां पई त कुझु ॿार हल्को थिए, पर न थियो। ख़ैरु आहे, का ॻाल्हि न आहे, हिन में बि ख़ैरु हूंदो यकीनन। ऐं हाणे मां मानी पचाईंदमि ऐं करेलनि में विझंदमि मसालो। शाम जा 6:30 थिया आहिनि ऐं मां हीअ क्विल्ट जो मथियों जेको कवर आहे, कवर न मथियों हिसो, उनखे मां ॻंढे ऐं बॉर्डर बि ॾेई चुकी आहियां। पहिरियों कुझु ॿियो बॉर्डर ॾियण जो इरादो हो, पोइ मूंखे लॻो त हिन कलरफुल कपिड़े जो बॉर्डर हिन सां इलाही सुठो लॻंदो। सुभाणे हाणे हिन जो मां हेठियों अस्तर बि कढंदमि, कोशिशि कंदमि त हिननि जी फिलिंग कयां, छो त मां जॾहिं बि सिबंदी आहियां मशीन ते क्विल्ट्स, थोरो घणो हेठें तह में गुंज ज़रूरु रहिजी वेंदो आहे। सो बहरहाल हे हिन जो कुशन आहे, हिनखे बि मां पोइ हिनजी स्टफिंग कंदमि ऐं पहिरियों हे सिबी वेंदमि, जॾहिं हुनखां पोइ मां कंप्लीट कंदमि हिन कुशन खे बि। किचन में अची वई आहियां। मंझंदि जो थोरा करेला बि बचिया हुया ऐं दाल बि, पर सुराण खे हिन महिल कुझु ॿियो खाइणो आहे, तंहिंजे करे मां ॾिसां थी त डिनर जे लाइ छा थी प्लान कयां ऐं छा थी पचाइणु शुरू कयां। माशाल्लाह मूंखे एक्स्ट्रा कुझु न पचाइणो पियो। सुराण चयो त हुन थोरो हलीम फ्रीज़ करे रखियो हो, त हुन पंहिंजे लाइ हलीम गरम कयो आहे। ऐं मां मोस्टली पसंदि कंदी आहियां राति जो खीर मानी, या अगरि चांवर हुजनि त खीर चांवर। सो इहो आहे असांजो डिनर। बाक़ी जेको दाल ऐं करेला वग़ैरह बचियल पिया आहिनि त उहो सुबुह जो कमु अची वेंदा, ज़हरा खे बि ॾियणा आहिनि। सो तव्हांखां मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाअल्लाह असां वरी मिलंदासीं नए व्लॉग में। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। अलाह वाही।